वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला आलिहि तय्यिबीन अत्ताहिरीन। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फिल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लाह यअमुरु बिल अदलि वल इहसान व ईताइ ज़िल क़ुरबा व यन्हा अनिल फ़हशाइ वल मुनकरि वल बग़ि यइज़ुकुम लअल्लकुम तज़क्करून। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। हर तरफ हैं तजल्लियाँ तेरी, बेहिजाबी हिजाब है तेरा। बख्श दे मेरे सब गुनाहों को, आमीन। बख्श दे मेरे सब गुनाहों को, क्योंकि गफ्फार नाम है तेरा। दरूद शरीफ बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मोहतरम दोस्तों, मां जे अॻियां कुरान शरीफ मां अजमउ आयतन अब्दुल्ला इब्न मसऊद नबी साईं जो उहो सहाबी आहे जन चैन माण्हुनि खे हुजूर डायरेक्ट पाण सॼो कुरान पढ़ायो। उन मां हिकिड़ो अब्दुल्ला इब्न मसऊद रज़ी अल्लाहु अन्हु बि आहे। उन फरमायो त सॼे कुरान में जामे आयत जंहिंमें सभु कुझु दीन अची वञे, उहा इहा आयत आहे इन्नल्लाह यअमुरुकुम बिल अदलि वल इहसान। हजरत उमर बिन अब्दुल अजीज रहमतुल्लाह अलैह अलिफ अव्वल जो मुजद्दिद हो। जै उमर बिन अब्दुल अजीज जे दौर में बकरी ऐं बघड़ हिकड़ी घाट ते पानी पीअंदा। बेइंसाफी बघड़ खे भी जुरत न हुई त बकरी कंहिंजी ईअं ज़ोरी खणी वञे। हिकिड़े धनार चयो त अॼु उमर बिन अब्दुल अजीज मरी वियो आहे। उनखे चयो चरिया तूं त जंग में आहे, तोखे कीअं ख़बर पई त मरी वियो? जे तव्हां जांच कयो। जांच कयूं त वाकई हजरत उमर बिन अब्दुल अजीज उन ॾींहुं फौत थी वियो। हिन खां पुछऊं तूं सादा कीअं सम्झियो? जे बाबा मां अॻे बकरियूं ऐं बघड़ गॾु चरंदा हुआ, अॼु मुंहिंजी बघड़ बकरी खणी वियो आहे, इतों सम्झुमि त उमर बिन अब्दुल अजीज दुनिया में कोन्हे। होश में वियो, जेके कणा बचा आयो थोरी भी खीर फुड़ी। गाल समझो था न? ऐं आखिर में बरक़ात हूंदा आहिनि। असांजो नबी भी आखिरी है, उम्मत भी, हिन जलसे जो ही वाइज भी आखिरी आहे। इन करे
कुछ झोलीअ में कुछ कणा कुरान जा खणी वञो। अॼुकल्ह असां ॾिसूं था मौलवी छड़ो सुरंग में पूरा आहिनि, ॻाल्हि न पाण सम्झो आहे न ॿिए खे थो सम्झाए। बस ची ची चूचा हे भी जट ट्रपा दे तो वाह वाह वडो जलसो थी वियो। अब तोखे पिड़ में छा पयो, केड़ो इल्म मिलियो, केड़ी समझ जी गाल थी। हैदर करार अलीउल मुर्तजा शेर खुदा फरमायो, जहनी नई गाल मालूम न थे वो डी जायो समझो, जहनी तवा खां तवा के कुरान ए हदीस में नयो मसलो मिली वने तो समझो असा कटे वा। यो डी असा जो कीमती थी। इन करे कुछ दिमाग में रखो गालियों समझण की कोशिश कयो। यो उमर बिन अब्दुल अजीज रहमतुल्लाह अलैह आर्डर कढई पूरी इस्लामी ममलिकत में, पूरी इस्लामी बादशाही में, तो जुम्मे जे खुतबे में इहा आयत कुरान जी जरूर पढ़ो। छो तो इन में सजो दीन समायल है। गाल समझो वाला है न, जेका मां अज पढ़ी थम तवा जे गया। अज जेकने तवा सा इहा आयत समझी खणी व्यासे तो पूरो दीन तवा जे सीने में अची वयो। बगालियों बुधाया इन जी अहमियत जहन में विहारिया पो गाल समझाया। हुजूर जो नंढड़े ला जो एकड़ो दोस्त हो जंहिंजो नालो हो उस्मान बिन मज़ऊन, पोथ्यो इहो रज़ी अल्लाह अन्हु। नंढड़े ला जो दोस्त इहो हजरत उस्मान गनी ना है, वो हजरत उस्मान बिन अफ़ान हो जेको 3 नंबर नबी साईं जो खलीफो आ। नबी साईं जो जाटो आ, वो बियो आ, वो बनु उमैया जो आ, उन जो कबीलो बियो आ बनु उमैया। ही हजरत उस्मान बिन मज़ऊन हुजूर जो रिश्तेदार भी हो, यार भी हो। नंढड़े ला खां वठी एकड़े ही गोठ जा एक रिश्तेदार भी होया। जदे सोहने करीम जन दुनिया के दावत दिनी, कूलू ला इलाहा इल्लल्लाह तुफ्लिहून। जोर सा सुभान अल्लाह क्यों तो शैतान जिक्र सा भजंदो आ, न तो दिल ते सूंड रखियो वेठो हुंदो आ। सुभान अल्लाह, अल्लाह जो जिक्र आ। हुजूर जन जदे इहो चयो त ही बुत जन के दुनिया पूजे थी, नफे नुकसान जा मालिक ना आहिनि। नफे नुकसान जो मालिक किस्मत बनाइण किस्मत बिगाड़न वारी जात रब्बे जुल जलाल जी अकेली आ। इहो ऐलान जो कई तो हुजूर जो इहो यार भी पासीरो थी वियो। समझो था ना, कदे कदे यार पासीरा थी वेंदा आहिनि कन कमन जे करे। इहो हुजूर जो यार हो, दोस्त हो ॾाढो। पर चई सही अजीब गाल थो करे, मां के समझ में नथी अचे। हुजूर जन हिन घिटिया खां अचन त ही लवाए हुन घिटिया खां निकरी वञ। ये लवाईंदो अथे। एकड़े ॾींहुं हुजूर जन बैतुल्लाह में, ही सियारे जी मौसम हुई, बैतुल्लाह में हुजूर जन वही रहा तिड़के ते। काबतुल्लाह जी वडो ऐवान हो चौधारी, उन तिड़के ते वेठा। हेडा उस्मान बिन मज़ऊन भी तवाफ में निकतो बाहर। हुजूर सा आमनो सामनो थी विस। हुजूर जन फरमायो, दोस्त काडे वए? यार कदो को तो सा मुलाकात न थी आ, वे त सही मुझू गालियों बुध। गाल न वणई त लकुम दीनुकुम वलिय दीन।
हिकड़ी गाल बी बुधो विच में हुजूर जन दावत दीन जी खास संभरी उनखे ॾींदा हा जो उन में का ख़ुसूसियत ॾिसंदा त हिन हमराह में भलाई आहे जेकॾहिं ही दीन खे खणंदो त दीन खे भी 4 चंड लगंदा ऐं इहो भी जहन्नम खां बची जन्नत जो वारिस बणजी वेंदो हुजूर हिन में भी गुण ॾिठा त दोस्ता भलारो माण्हू इन खे दीन जी दावत ॾियां हुजूर जन इन सां ॻाल्हियूं कनि पिया वेही ये ख़ुश चङे भले जूं त हुजूर जन जो अखियूं रफ़ा इल समा हुजूर जो अखियूं या आसमान दे मथे थी वयूं हे ॾिसे वेठो उस्मान बिन मज़ून ॾिसे वेठो हुजूर जन ही मथे थी विया थोड़ी देर खां पोइ चङी झट गुज़री हुजूर जन हिन खां पुछो उस्मान ख़ुशां ॿियो ख़ैर चइसि तव्हां काॾे हलिया विया तव्हां त मथे तकियो पिया यकी फरमाओ हाणे हाणे जिब्रील मूं ते क़ुरान जी अजीब आयत खणी आयो आहे उस्मान ॿुधो आहे इन्नल्लाह यअमुरु बिल अदलि वल इहसान व ईताइ ज़िल क़ुरबा व यनहा अनिल फ़हशाइ वल मुनकर वल बग़ि यइज़ुकुम लअल्लकुम तज़क्करून या आयत जेका मां पढ़ी ना या आयत हुजूर ते उन्हीं माल थी हजरत उस्मान बिन मज़ून फरमायो मां जो गौर कयो न औरत आयत जे अंदर तो सब भलायूं इन में अची वयूं अब असां तहां वांगुर सिंधी त न हुयो सजो कुरान पढ़ी वञा भी पुछे पियो सही ज़ुलेखा मादी आ या नरा अब असां के केड़ी खबर ये त अरबी है असां जो दोस्त एकड़ो सऊदी अरब में मजाकी हो डाडो पो अरबन के दींदो घुता पो अरब वरी अरबी में गारियूं पढ़दा हस उख्तुक उम्मुक तुजी मां तुजी भेण हिते मोटी आयो दोस्तन हाल वाल पुछुस दे खबर यार हिते मजाकूं कंदे हैं उते अरबन सा भी मजाकूं कयई जे हा बाबा जे पो विढ़ई जे न बाबा मां अरबन के घुता दिया हो कुरान पढ़न निजो ने चूत के केड़ी खबर त अरबी में गारियों देन पे या कुरान पढ़न पे असां तवा जे ला त कुछ भी ना है पर हे अरब हा इनी आयत में गौर कई झट कचहरी करे हलियो वियो हजरत उस्मान बिन मज़ून फरमायो रात जो इन आयत में सोचा पयो मुझे दिल जी दरी खुली वई कुरान जो नूर लही आयो सुबह जो इंतजार कयुम सोहणो निकरे त हथ ते बैयत करे मां कलमो पढ़ी इन हिकड़ी आयत सां हुजूर जो यार मुसलमान हिकड़ो किस्सो बियो बुधाया पो कुरान समझो एकड़ो वडो वडेरो हुजूर जन जडे मदीने में लडे आया मदीने शरीफ में जाया नहा बल्कि हिजरत करे आया यो भी वडो झेड़ो वाले तो जाया हुआ नबी या आयो हुआ समझो था ना लफ्जन जो झेड़ो आ छाए जायो छाए आयो एकड़ो चे पे 25 सवा बे चे पे तू वडो हरामिया गलत थो गालाए 10 सवा अब इने में फर्क छाए हुन हिए चयो हुन हिए चयो पर मानन जो दिमाग विचड़ियल जायो या आयो एकड़ो पूछे पे तू जायन मझाए आयन मझाए ये निशान ठायो ते हे जायो चोंदो थी नबी के हे आयो न चोंदो थी ये हिक बे के बैठा ताना देन
असां वटि हिंदू हिन घणा कंदकोट में। पोइ हिकिड़ो ग़रीब हिंदू हो, छोला विकणंदो हो छॿे में। छोला थींदा आहिनि न, छोला चवंदा हो चणा, ॻाल्हि साॻी आहे। उहो विकणंदो हो। हिकिड़ो खदड़ो हुजे, वो फका भी मारे पियो, हिन को खैरात भी घुरे पियो। हिन वाणे ॾिठो भेण जेसि ताईं अधी चाली आधी पौली कढियमि खीसे खां, हे त मुंहिंजा इहे छोला चटे वेंदो, ईअं लप हणंदो थो वञे चंडो। त रड़ियूं पियो करे वाणियूं, अड़े खाई वियो, अड़े खाई वई, अड़े खाई वियो, अड़े खाई वई, बचायो। माण्हुनि चयो वयो वई छा आहे? बरोच मौलवी खे भी खबर कुछ कोन पवंदी थवे। तव्हां वटि भी बरोच मौलवी आया हा न? हाणे उहो चवंदो माण्हू मानी खाई वई, माण्हू मानी खाई वई। समझाए अरबी तो, पर सिंधीअ जो कम लाहे थो विझे। अब ॻाल्हि समझजो थोरी। माण्हुनि चोड़े हे छा आहे वाणे, ख़ैर त आहे, खाई वियो खाई वई। चइसई ख़बर नथी पए, हरामी खदड़ो अलाए नर अलाए मादी आहे, मूंखे सम्झ में नथो। विचड़ियो पियो आहे, दिमाग़ में सम्झ में नथी अचे, आयो आहे या ॼायो आहे। मां चयो ॿई सही आहिनि, हरूभरू तूं इन नंढड़े मसइले खे हरूभरू बिगाड़ न बना। मुसलमाननि में इतिहाद पैदा कयो। जो सोनो मोहम्मद करीम अरबी मके पाक में ॼायो आ, मदीने शरीफ ॾांहुं हिजरत करे आयो। ॼायो भी सही आहे त आयो भी। हुजूर जन मके पाक में मोहम्मद बिन अब्दुल्ला थी ॼायो आ। 40 सालन खां पोइ सभु इंसाननि ॾांहुं रसूल बणिजी रसूलुल्लाह थी आयो। हुजूर जन मदीने में आया, हिजरत करे आया। उस पासे में ख़बरां वयूं, हिकिड़ो वॾो सरदार आ, उन जो नालो आहे उक्सम बिन सैफी। उक्सम बिन सैफी सरदार आ, हज़ारे जोधा जवान दिल थस खोड़। उक्सम बिन सैफी उनखे खफने आयो आ, चए थो मां नबी हाँ, अल्लाह जो कलाम थो। हिन जे दिल में ख्याल आयो त जेकॾहिं भलो आ त पहिरियों शरीक थिया, जो ख़ैर में पहिरियों असांजो भी हिस्सो हुजे। जो नाहे सही त हाणे साईं बेज़ारी जी ॻाल्हि छॾे ठाहे छॾियां। अॻे क़ौम जे सरदारनि खे पूरी क़ौम जो भी फ़िक्र हो त क़ौम मतां लड़ी वञे। पाण जांच कया, मुक़दमन खे घुराए, क़ौम जो कुठ घुराए, उन्हनि खां सलाह वरतई त वञा मां मदीने ॾिसी अचां इहो नबी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हुजूर खे ॾिसी अचां। क़ौम जे माण्हुनि चयो, मुक़दमन सलाह ॾिनी, तूं हेॾो वॾो सरदार, उन नबीअ जी ख़बर न आहे, अलाए कहिड़ी क़िस्म जो माण्हू आहे, तूं हितों संभरी वञे एॾो वॾो सरदार, इहो सुहिणी ॻाल्हि कोन्हे। अलाए छा मामलो आहे उते। 2 माण्हू तूं दाना क़ौम जा मोकिल, जेके नबीअ सां सुवाल जवाब करे पुछी गुछी तहक़ीक़ करे अचनि, तोखे ॿुधाइनि, पोइ तूं वरी ॿीहर वञी मिलजांइ। वेझो आहे, परे त कोन्हे। सभिनी खे इहा सलाह वणी। हिन चोटीअ जा दाना माण्हू 2 मुक़दम तैयार कया त तव्हां वञो नबी साईं खे ॾिसी अचो। ये 2 ॼणा आया मदीने शरीफ में, पुछूं तव्हांजो नबी काथे आ? जो नबी साईं मस्जिद में वेठो आ। ये अंदर घिरी आया। हुजूर जन पंहिंजे यारनि जी कचहरीअ में ईअं वेठो जीअं चंद्र जे चौधारी सितारा चमकनि, ईअं सभु यार पिया ॿरनि। हुजूर जन भी हसीन हा। इन्हनि सूरत ॾिठी,
सूरत ॾिसंदे ही समझी विया त ही मामूली हस्ती न आहे, जंहिंजे चेहरे मुखड़े मंझां भी नूर थोट में ही त वॾी का हस्ती नजर अचे थी। अदब सां गोॾा भञी हुजूर खां ॿ सुवाल कनि था। इते भी हिकिड़ी ॻाल्हि बि समझो, अरबन वटि नेशनलिज्म हुई, क़ौमी तसवुर हो। ए पंहिंजी क़ौम खे वॾो समझदा हा, नसब खे वॾी ॻाल्हि समझदा हा। किरदार जो मसलो ना है, पंहिंजो आ, चंड्रो भी भलो आ, ॿिए जो नेक भी बुरो। इनके इन्हनि जे अंदर क़ौम जो फिक्र हो। इस्लाम त क़ौमी तसवुरात खे हेठि कयो आहे। अब तव्हां अॻों अॻों पीछो वञे वेही बस हलो, समझे न तो हुन समझो पछतो पठाना मौलवी त पछते में तकरीर कंदो त ॿिया सभु थी वञे, ना छड़ो इहो वेठो हुजे। अब ॻाल्हि समझो थोड़ो तवज्जो सां। उक़सम बिन सैफी ॿई माण्हू मोकिलिया, ॿिन्हनि अची हुजूर सां मिलिया। हिननि वटि नसब जो मामलो वॾो हो, इन्हनि खे पंहिंजो शजरो यादि हूंदो। अरबन खे सभिनी खे पंहिंजे कबीले खे सुञा, ॿियनि खे घटि समझदा सॼी दुनिया। ये माण्हू ई न आहे। हुजूर त खणी आया त नसब कुझु न आहे, सभु कुझु ईमान ऐं अमल आहे। बिलाल ईमान अमल आनींदो त मां जन्नत में जुतिन जो आवाज़ इन जो थो ॿुधां, जो मुंहिंजो चाचो अबू लहब दीन ते नाहे त तब्बत यदा अबी लहब। अब नसब सां न आहे, ज़ाहिरी शक्ल ते भी ना है, अंदर जे ईमान ते ही शक्ल दुनिया जी तब्दील थींदी क़यामत जे ॾींहुं। जेके नेकोकार आहिनि यूसुफ खां वधीक हसीन थी जन्नत वेंदा। भली कारो बिलाल छो न हुजे। ॻाल्हि समझो। ही आया पहिरियों सुवाल जेको हिननि कयो हुजूर खां, वो कयो मन अंत, सोना तू केर आहीं, पंहिंजो नसब त ॿुधा। छो त हिननि खे फिक्र वॾो वरी नसब जो हो। हुजूर जन घणी ड्रेग नसब जी कई कोन। फरमाओ अन मोहम्मद बिन अब्दुल्लाह, मुझो नालो मोहम्मद आहे, मां अब्दुल्लाह जो पुट आहियां। सब चो सल्लल्लाहु। असां ता मुसलमानो, हुजूर जो नालो अचे त दरूद पढ़ो सल्लल्लाहु। हुजूर जन पाण एतिरो नालो ॿुधायो, बस पंहिंजो नालो, पंहिंजे अबे जो नालो। वरी हिननि पुछो वमा अंत, मन अंत, तू केर आ? इन जो जवाब हुजूर मोहम्मद बिन अब्दुल्लाह दे। ऐं पुछो वमा अंत, तू छा है, तू छा खणी आयो आहे? हुजूर जन इन्हीअ जवाब खे डिघो कयो, अना रसूलुल्लाह, मां अल्लाह जो पैगंबर पैगाम खणी अचण वारो आहियां। मूडे कलाम आयो आहे। इहा आयत हुजूर जन 4 दफा उन्हनि खे पढ़ी ॿुधाई। इन्नल्लाह यअमुरु बिल अदलि वल ihसान व ईताई ज़िल कुर्बा व यनहा अनिल फ़ाशाइ वल मुनकर वल बग़ी यइज़ुकुम लअल्लकुम तज़क्करून। 4 दफा हुजूर जन इहा आयत पढ़ी ॿुधाई तांजो इन्हनि खे यादि अची वञे, इहो मां रब जो कलाम खणी आयो। हे अरबी हा होशियार माण्हू आहे। निमाज़ जो टाइम थियो, हुजूर ते निमाज़ ते हलिया विया। ही उथी ॿाहिरि निकिता, छो त मुसलमान त कोन आया। ही निकिता ॿाहिरि, पुछो वञी त इन जो नसब छा आहे। वरी बि ॿाहिरि इहा ॻाल्हि पिया पुछंदा हुआ साहबा खां। साहबा ॿुधायो त ज़ू नसबिन, हे त वॾे आली नसब जो मालिक आहे। ही मुज़री आहे,
ही कुरैशी आहे, ही हाशमी आहे, अरबन जो सरताज कबीलो, उनमें ही नामवर कबीले जो फर्द आहे। ॿाहिरों इहा ताक़ीक़ कयूं, नबी साईं खां कोन पुछूं, नबी साईं ओतिरो जवाब ॾिनो। ही आया मोटी सुबह जो वॾी उन अक़सम बिन सैफी वरी कुठ घुरायो, हिननि खे बि घुराए त ॾियो हाल वाल सभु पुछनि तव्हां खां हिन नबीअ जे बारे में, मुंहिंजी क़ौम वारा बि पुछनि। हिननि ॿुधायो त साईं असां उन खां ॿ सुवाल कयासीं, हिकिड़ो नसब जे बारे में, पर उन ड्रेग न कई नसब जी, बस ॿ लफ़्ज़ चई त मोहम्मद बिन अब्दुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ॿियो जवाब कुझु ड्रेग असां ॾिनो त मां अल्लाह जो रसूल आहियां, मां तव्हां ॾे कलाम खणी आयो आहियां रब जो, वो कलाम जो टुकड़ो थोरो असांखे ॿुधायूं जेको असां यादि करे आया आहियूं। जे उहो कहिड़ो आहे? उन्हनि इहा आयत पढ़ी, इन्न अल्लाह यामुरुकुम बिल अदलि वल इहसान, इहा आयत पढ़ी। हमरा हे वॾो दाना सरदार हो, दिमाग में लगी वियसि ॻाल्हि। सॼी राति चई अॼु बाबा तव्हां हलो सुबुह जो सवेरे अचिजो, फ़ैसिलो कंदासीं त हिन ॾे हलूं या न हलूं। क़ौम उथी वई, हे सॼी राति हिन आयत में सोचींदो रहियो। या आयत में वॾो कमाल ॾिठई, अरब हो पंहिंजी ॿोली हुअसि, चङी तरह सम्झे पियो। सोचे सोचे सुबुह जो सवेरे माण्हुनि खे घुराए चई, यार मां इन आयत में सोचियो आहे सभु भलायूं इन में ॿध पयल आहिनि, सभिनी बुराइनि खां बचण जी तालीम आहे। हलो हलो जल्दी इन नबीअ जो हथ वठूं, मता असां खां अॻ में क्या ॿिया न जमायती बणिजी वञनि, असांजो नंबर लॻे त असां भलाईअ में पहिरियों नंबर आहियूं। सॼी क़ौम खे सवन माण्हुनि खे हुजूर जे हथ ते वठी मुसलमान करे वियो। इन आयत सॼी क़ौम खे मुसलमान बणाए छॾियो। हाणे तव्हां छा था सम्झो त इहा आयत नंढड़ी आहे? एॾी वॾी आहे जो मां 6 कलाक ॻाल्हायां हिकिड़े हिकिड़े लफ़्ज़ ते। हाणे ॻाल्हि सम्झो, हिन में अलाह साईं पहिरियों लफ़्ज़ जेको चयो आहे वो कहिड़ो चयो आहे? इन्न अल्लाह यामुरु, अल्लाह अमर थो करे, हुकुम थो करे 3 शयुनि जे करण जो, अदालत जो, एहसान जो ऐं रिश्तेदारनि सां भलाई करण जो, उन्हनि खे कुझु न कुझु ॾियण जो। ईताए ज़िल कुर्बा 3 शयुनि जो हुकुम थो करे ऐं 3 शयुनि खां रोके थो। फहशा यानी ज़िना, ज़िना जूं ॻाल्हियूं, उघाड़ा फिल्म, छोरेबाज़ी, गंदा लफ़्ज़ जंहिंमें फाहिश ॻाल्हियूं, ओघड़ जा नाला, ये सब फाहशा में था अचनि। मुनकर जन खां रब रोकियो आहे, शराब, बदमाशी, मिलावट, व्याज, रिश्वत, जन खां रब रोकियो आहे। इन्हनि खां बि रोके थो, बुरनि ॻाल्हियुनि खां बि रोके थो। ऐं इस्लाम में जेके मुनकर आहिनि, बुरियूं शयूं उन्हनि खां बि रोके थो। बग़्य, ज़्यादती करण, ॿिए सां ज़्यादती करण, कंहिंजी ज़मीन कब्ज़ो करे वञण, कंहिंजो बनो वधाए करे पाण ॾे दाख़िल करे छॾण, ॿिए जी इज़त लाहिण, उन जी गिला करण, या ज़्यादतियूं आहिनि। मिलावट करे ॿिए खे धोखो ॾियण, ॿिए खां ठगी करे ॻाल्हि कढी वञण, ये सब ज़्यादतियूं। इन्हनि सभिनी खां रोके थो। अब 3 ॻाल्हियुनि जो हुकुम ॾे थो। यादि कयो, यादि घणनि ॻाल्हियुनि जो? कहिड़नि जो? अदालत, एहसान, रिश्तेदारनि खे ॾियण जो। ऐं 3 ॻाल्हियुनि खां रोके थो, बेहयाईअ जे ॻाल्हियुनि खां ऐं गुनाहनि खां ऐं
बे सां ज्यादती करण खां इस्लाम रोके थो। अगते जुमलो तो चवे यइज़ुकुम, रब तो फरमाए मां थो वाइज कया, उहो रब थो वाइज करे। अज तवा मौलवी जो वाइज न, मुझो वाइज कोन था बुधो। अज तवा वाइज बुधो था खुद अल्लाह जो। रब तो चवे यइज़ुकुम, वो रब तवा के वाइज थो करे, नसीहत थो करे। लअल्लकुम तज़क्करून, ताजो तवा नसीहत वारा थी पो। गाल याद रखो दिमाग ते। टिन गालन जो हुक्म, टिन गालन का रोके। हिकड़ी गाल विच में थोड़ी समझी वठो। मुशरिक मानू मुयल पीरन के छो मनींदो, या एहड़न पीरन के छो मनींदो जेके घणो न गालाइन। ऐं बुत परस्त बुतन के छो मनींदो। बाबा मुखे खबर आहे न जी अंदर राज साए। कलंदर ते मुजरा कन, बदमाशूं कन, पीरन ते सिगरेट पियन, आफीम हलाइन, चरस छिकिन। कलंदर कबर में निकरी हिनन के रोकींदो छा? गालायो रोकींदो? वो तो कोन रोकींदो। इंसान जो नफ्स आजादी घुरंदो आ त मुते रोक टोक न हुजे। भला भिटाई जे मथा वेही नमाज न पढ़े त भिटाई साहब बाहर निकरी हिन के चवंदो छा बेईमान नमाज छो नथो पढ़े? चवंदो? वो त न निकरंदो। हे चवंदा एड़ा पीर हुजन जेके मुखे चवन न मां रिश्वत खाया, माल खाया, हराम खाया, नमाज पढ़ा न पढ़ा, हो मुझे ला छड़ो दुआ करे छड़े। साईं गुलाम हुसैन बेनज़ीर के दुआ कंदो हो, आसिफ ज़रदारी के भी दुआ कंदो आ। छाजे करे इए न चंदुस त नमाज पढ़, इए न चंदुस त मानुन जी मिल्कियत खा, इए चंदो तो हुन जी पीरी खत्म थी वेंदी। अब मनींदो मानू उन खे जेको चवे कुछ न छड़ो दुआ करे त अल्लाह तोखे वधाए। मानू बुतन के छो पुजींदा आहिनि? अकल वारा कोन्हनि छा ॼणा? पत्थरन के छो पुजींदा आहिनि? पत्थरन में छा आहे? उन्हनि खे ख़बर आहे त दिल में हिकिड़ो जज़्बो आहे इबादत जो, उहो असां इन्हनि जे अॻियां पूरो कंदा आहियूं। इन करे जो न इहे रोकींदा, न कंहिं नेकीअ जो हुक्म ॾींदा, असां पंहिंजी मर्ज़ीअ सां ज़िंदगी गुज़ारींदासीं जीअं वणे। न सम्झो राज़ जी ॻाल्हि, इहा वॾी राज़ जी ॻाल्हि आहे। पीर मौलवी उहो मक़बूल आहे जेको नेकी जो हुक्म न करे, बुराई खां रोके भी न। इहो पीर वणंदो चवंदो से वाह जो पीर आहे, जहिड़ी माल वेंदा हूं छड़ो दुआ करे छॾींदो। न समझो? अल्लाह अल्लाह तो आर्डर थो करे। हे त ॻाल्हाइण वारी हस्ती आहे, नबियन के जरिए पांचो कलाम मोकले। टिन शयन जो हुक्म थो करे त अदालत कजई। ॻाल्हि समझो था? छा सां अदालत कजो? इहो वॾो बहस आहे। अल्लाह सां भी अदालत कर, नबी सां भी अदालत वारो, इंसाफ वारो। नबी के मथे अल्लाह बनाई या नबी के पाण खां भी घट समझी मरी वे। न हेडों जो रहंदे न हेडों जो, विच थरो नबी के अब्दुहु व रसूलुहु मञी त अदालत। अल्लाह के चे हिकड़ा मानू चंदा अल्लाह कोने, यो भी हिकड़े पासे थी वियो। ऐ ॿिया चवन था अल्लाह आहे पर 360 खुदा आहिनि, 3 करोड़ खुदा आहिनि। यो भी एक पासे निकरी वियो। अदालत जो जुमलो आहे ला इलाहा, आहे आहे भी अकेलो, आहे आहे भी जोर सां। यो अदालत जो जुमलो, अल्लाह हुकुम तो करे अदालत कर, इंसाफ जी तराजू रख, न हिन पलड़े दे झुकाव न हिन पलड़े दे झुकाव। एकड़ो शख्स हुजूर जी खिदमत में आयो, गालिबन बशीर नालो थस, नबी जो सहाबी है। शादी कई बी मां वांगुर,
सभिनी साहबिन बटे शादियों कयूं हुन। हिकड़ो साहब या 1,24,000 में जै हिकड़ी शादी कई या बाकी सभिनी शादी ॿ टे गाल समझो था। पिछाड़ी में उन बशीर के पुट जायो रज़ी अल्लाह अन्हु, वो पुटड़ो वडो थियो। माई पोई जेका हुई हिन जा अगी ज़ाल मां भी पुट हुया, पर उहे जुदा हा, पान कमाईंदा हा पांजा घरन। हिन के नंढड़ो जो पुट जायो त हिन के मिल्कियत हिकड़ो बानो हो। ज़ाल चुस्त यो बानो मुंहिंजे छोरे के ॾेई वञ, मौत खां पोइ त सभिनी खे मिलंदो। ज़ाल भी प्यारी, छोरो भी नंढोस। हाणे हिन चो बिल्कुल ठीक आ, घरवारी के चई सही आ। हुजूर जी खिदमत में आयो, साईं के चई साईं मां तव्हां के शाहिद करण आयो आहियां त ही बानो मां पंहिंजे नंढे पुट के ॾिनियो थो वञा, तव्हां शाहिदी ॾींदो? हुजूर फरमा ॿिया पुट अथी? हा उहे वॾा आहिनि, जुदा आहिनि साईं मां। हुजूर फरमाओ सभिनी खे इहो बानो हिकड़ो हिकड़ो ॾिनो थी? न। ते फरमाओ न ॾिनो थी त मां ज़ुल्म जो शाहिद न थींदुसि, इंसाफ़ कर सभिनी खे ॾई आ, मां इंसाफ़ जो शाहिद थींदुसि। पी पुट में बर्बादी तॾहिं ईंदी आ, साड़ पैदा थींदो आ जॾहिं हिकड़नि खे ॾींदो हिकड़नि खे न ॾींदो, जन खे न मिलंदो त उहे सड़ंदा। त अदालत कयो घरन में भी। इन्नल्लाह यामुरु बिल अदली वल ihsan। हेरे तवज्जो कयो, जेका मां ॿी ॻाल्हि थो ॿुधायां, जेका आम मौलवी नथो ॿुधाए, उहा इहा ॻाल्हि आहे अबे जा हक़ आहिनि, अम्मा जा वॾा हक़ आहिनि, पर इंसाफ़ अदालत के न छॾिजो। मसलन सस नूह जो झेड़ो थींदो आहे, छाजो थींदो आहे न थींदो आहे? पोइ कॾहिं सस ज्यादती कंदी आहे, कॾहिं नूह ज्यादती कंदी आहे। नूह ज्यादती कंदी आहे त उहा वीचारी त मोचड़ा खाईंदी, छो त हुनजे पुट त पीउ जे माउ जे तरफ़ों, समझो था न। पर जेकॾहिं सस ज्यादती करे ऐं सहुरो ज्यादती करे त पोइ बि असांजो मौलवी चवे त बाबा मुंहिंजो अबू आहे, मुंहिंजी अम्मा है किबलो काबो आहे, मां इंसाफ़ जी ॻाल्हि न कंदुसि, इहो हराम आहे। कुरान शरीफ में जाते इहा आयत आई आहे, ला यजरिमन्नकुम शनआनु कौमिन अला अल्ला तादिलु एदिलु हुवा अक़रबु लित्तक़वा। अगते चौथस त खबरदार अब्बे जे तरफा भी शाहिदी गलत न ॾिजई, अम्मा जे तरफा रिश्तेदारन जे तरफा भी लड़ी न वञजई। उते अब्बे जी गलती आ, ॿिन्ही जूं ॻाल्हियूं तूं ॿुधियूं, तूं समझो त अब्बे जी गलती आ, अम्मा जी गलती आ, तभी तूं ज़ाल खे मोचड़ा हया, बेइंसाफ़ आ। पोइ इहा छोरी काॾों रहंदी तुंहिंजे घर में? चवंदी मुंहिंजो मुड़ुस बि न आहे, मां हक़ ते बि मां, नाहक मोचड़ा भी मां खाधा, वरी मुड़ुस भी मां खे हया। अल्लाह ताला फरमाओ ये न कजो, खबरदार इन्नल्लाह यामुरु बिल अदल। अब्बे के हथ बदी, अम्मा के हथ बदी चइबो हक़ जो जुमलो त अब्बा अम्मा तव्हां मुंहिंजा किबला काबा, सब इज्जत जे लायक, पर हिन मसले में ज्यादती तव्हां जी आ, मुंहिंजी घरवारीअ जी ॻाल्हि साफ़ आ, हरूभरू मां ईअं कोन कुटींदुसि। अदब सां एतिरो विड़बो न अबे सां न अम्मा सां, पर अदब सां हक़ जो जुमलो न चवंदो त घर न हलंदा। अल्लाह जो हुक्म आ त घर में भी अदालत कयो, पुटन में भी अदालत कयो, न्याणिन में भी अदालत कयो, नूहन सां भी जोर सां, ऐं मुल्क में भी हले थी न अदालत। फैसलो तव्हां हाणे दाख़िल करायो, तव्हां मरी वेंदो, पोइ कोर्ट में फैसलो ईंदो। पाण चीफ जस्टिस चए थो त असां वटि ज़ुल्म आहे। ऐं हाणे हे जेको मसलो थियो खबीसन जो,
जेको मलून माई जे नबी साईं जी बेहुरमती कई हेठी कोर्ट भी चयो त मुजरिम हिन के फांसी दियो असां वटि इकरार कयो थस हाई कोर्ट भी चयो त मुजरिम हिन के फांसी दियो सुप्रीम कोर्ट के लोडड़ो जो दिनो अंग्रेजन त भणा हे छा था कयो हे वरी दिलेर थी करे चे पर न बाबा हे मुजरिम ना है मा शाहिद बुधियुन हे शायद एकड़ो हेडे थो वने एकड़ो हेडे थो फैसलो उर्दू में लिखा तो असां चऊं पिया जेकॾहिं फ़ैसिलो तूं इहो उर्दू में लिखियो त हेठियनि जजनि जो हाई कोर्ट जे जज जो फ़ैसिलो जंहिं फांसी ॾिनी उहो बि त उर्दू में तर्जुमो करे रख न उन्हनि छा ते फांसीअ जो फ़ैसिलो कयो उन्हनि जो कोर्ट हलाई त उन्हनि कीअं माना हेठियनि जजनि जो आवाज़ ॿियो आहे मथे जज जो आवाज़ ज़ोर सां आवाज़ बदिलियल आहिनि न हाने बुधो असांजे इलाके में वाणिया आहिनि घणा वो वाणे वती हिकड़े बरोच खां में न या गऊं गाय माता बरोच सां ॾाढो मुर्सा अल्हम्दुलिल्लाह भली हुजे ऐं सभिनी में बुरा भला आहिनि जामोटन में भी बरोचन में भी असां मुसलमान तो पंहिंजी उन लाइन ते आयूं ही कोन वाणे चो या गाय माता माखे दे भली में आ भली गवा या मुखे दे चे हाथों के दींदुस पर हेतरा पैसा लगंदई हेतरा पैसा लगंदई चे हा सही वाणे चो मां दींदुस या गऊ जेतरा तू डबल चवे तो तभी दींदुस अब वाणे के वाड़ो हो हिना के चे तू वनी बध वनी वाड़े में चे सही रात जो बध दो मास डी जो रहंदी आ थोड़ी तो शहर में ईंदी ते थोड़ो हेठ मथे थींदी इन करे अंधारी रात में नौकर मोकल जे काहे दींदो मास हाने इहो सजो हुन पांजो उल्लू सिधो पियो करे डी जो भी अचे सके पई पर हुन के हुयो त गाबी आ गऊ जी भली इया झले विझांस बी का गाबी हणी छडींदो मास अंधारी रात में काहे वेंदो गाल समझो था रात जो वाणे जो ठीक है आधा नौकर मोकली जो रात जो तू पैसा खायूं वन ए पैसा खायूं आयो हिन हेडे होडे पाड़े ओड़े में चो अदा कंजी गाबी नहीं आहे कहीं भी गाबी न दिनस मिली न सिगी अंधारी हुई हिन पोयो खोती हणी छडेस नौकर के केड़ी परवाह हुन खणी बिनी के छिके वने वाणे जी अंधारी में बधी छडी हुन में वाड़े में सुबह जो वाणे सवेरे उठो हे बा गऊ के पूजींदा थवे चुंदान गऊ असांजी मां हुआ गाय माता माना मां असां चौंदा हुन जो गऊ तव्हांजी मां हुआ त डांद तव्हांजो पिता है हो माता है त हे पीए के भी त मञो असां वट भी इन्हनि वाणियुनि जूं खोड़ रस्मूं आयल थवे टीजो चालीहो ॿारहो असां पढ़ियो आ सतावड़ो ये समूरई रस्मा घूंघरू ऐं मेंदियूं ये शादियुनि में छठी ये समूरई वाणियुनि जूं रस्मा थवे ऐं इहा भी वाणियुनि जी रस्म थवे त गऊ माता खे मञींदो माउ खे मञींदो पीउ खे डांद खे न मञींदो गाल समझो था न असां वट भी अजकल ये लिखदा पिया गाड़ीअ जे पोइतों लिखियल माउ जी दुआ मिल्कियत पीए जी खाइंदो तो के पी जी दुआ न लगी अरे बिनी जी दुआ तो के आचर्या छड़ो मां दबी बिठो या वाणियुनि जी रस्म वाणियो सुबह जो सवेरे उथंदो आ सवेरे उठो अंधारी में नौकर के उठाए त नई गऊ आई हल त डोह हे जो आयो वाड़े में त माता जे अॻियों हथ ॿधी बीहंदा आहिनि इन जो मुट भी हे छंडा हणी पंहिंजी मानीअ में खाईंदा आहिनि शिफ़ा सम्झंदा सच्ची ॻाल्हि थी असां वटि जाम आहिनि न हुन हथ ॿधी चए त ॾोहेस अब हुन मुसलमान ॾोहण जी कोशिशि कई त हो रंभे पई वीचारी गऊ पंहिंजी ढिके बीठी पंहिंजे फर खां वरी हो जेको खोतो आहे न उहो हींगे पियो बिन्ही जो आवाज जुदा ॾिठी वाणियो डिॼी वियो हथ ॿधी चई गाय माता खीर दे न दे तो जी मर्जी
पर आवाज तो खुदा के मनो एक कढो। असां भी हिननि जजन ज़ालिमनि खे चऊं था भेणा ज़ालिमो इंसाफ दियो न दियो पर हेठिन खोतन जा आवाज ॿिया आहिनि त मथी गऊं साहब जो। यार ही अदालत आहे। अल्लाह जो हुकुम छा आहे त सब जाइ ते अदालत कयो। हज़रत अली साईं शहीद थियो, जख्मी थियो पहिरियों। उन जख्म करण वारे खे पकड़ियो, इब्न मुलजिम खे पकड़ियो, चऊं त साईं कत्ल कयूं। हज़रत अली साईं चो कीअं कत्ल कंदो, मां त जिंदा हां। कत्ल थींदो आहे कत्ल जे एवज़े में। जॾहिं मां मरी वञा त पोइ तव्हां इनखे कत्ल तव्हां करे सघो था, मां नथो करे सघां। मां जेतिरे ताईं जीअरो आहियां इंसाफ जो रस्तो न छॾींदुसि, भल मुंहिंजो दुश्मन हुजे त बि अदालत ते मां रहंदुसि, मां हेठि मथे न थींदुसि। पोइ जो मसलो तव्हां सां। ॻाल्हि सम्झो, असांजो मुल्क क़ाइम तॾहिं रहंदो जॾहिं घर क़ाइम तॾहिं रहंदा, अक़ीदो ईमान क़ाइम तॾहिं रहंदो जॾहिं असां छा कंदासीं, इंसाफ कयो। अक़ीदे में भी इंसाफ, ईमान में भी इंसाफ रखो, अमल में भी इंसाफ रखो, घरन में भी इंसाफ जो मामलो। इन जो छड़ो छोकरन के वरसो मिले, छोरियूं वीचारियूं इए बात पटियूं घुमंदियूं। जे मां ॾेई छॾियो थमास, ए ॾाज जी रस्म छो आई आहे? या वाणियुनि खां आई आहे। वाणिया छोरियुनि खे न ॾींदा आहिनि, छोकिरियुनि खे धीअनि खे न ॾींदा आहिनि, हिसो न ॾींदा आहिनि। उन जे करे उनखे ॾाज घणो ॾींदा आहिनि त ॿार असां ॾेई छॾियोसीं। इहो ई ॾाज जो वाणियुनि वारो रस्म असां वटि आयो त बाबा हाणे साईं बड़ी माफ़ी वठी छॾी त मां ॾेई छॾियो थमांसि साईं 2-3 तोला सोन जा। कोन थींदो ई अलाह राज़ी। इस्लाम जो इहो कानून कोन्हे। लिखी वञ त मुंहिंजे धीअनि जो बि मुंहिंजे मौत खां पोइ हक़ थवे। इस्लाम ऐं शरीयत खां पुछी करे अदालत जी ॻाल्हि कजो, रब जी बेफ़रमानी न कजो, न त बर्बाद थी वेंदव ऐं मिल्कियत घटिजी वेंदव। तव्हां सम्झो था त शायदि मुंहिंजे पुटनि खे घणी मिलंदी। हलाल ॾेई वेंदे त पुट तो जा बरकत सां वधंदा। कुतनि जा धण कोन तव्हां ॾिठा हूंदा, पर हलाल माल जा धड़ियूं त हलाल में बरकत आहे, कुते में थोड़ी बरकत आहे। तंहिंजे करे दोस्तो तव्हां अॼु वॾी आयत समझी आहे, इन में घणी गौर कयो। मां सॼी बयान नथो करे सघां छो त अदालत ते छड़ो ॻाल्हायां त पूरो कलाक खपे। वरी एहसान ते एहसान जी छा माना आहे? हिकिड़े माण्हूअ खां तूं 1000 रुपयो कर्ज वतो, हाणे उन जो हक़ तुंहिंजे मथां घणो आहे? ज़ोर सां 1000 रुपयो कर्ज तुंहिंजे मथां, उन तोखां कोन घुरियो त मथे ॾे, छो त मथे घुरंदो ॾियण वारो त व्याज थींदो, पर तूं उनखे 1100 ॾिना। एहसान कई। हुजूर फरमाओ अहिड़े नमूने कर्ज हिक ॿिए खे ॾींदव, हो न बोलाए, पर तूं पंहिंजे तरफ़ों उनखे मथे ॾिना। इहो व्याज न आहे, इहो एहसान आहे। आईंदा तोखे डुकंदे कर्ज ॾींदो तो, यार ही मुंहिंजो खाईंदो त न, अञा रुपयो ॿा मथे ॾेई सघे थो घटि मूंखे। मुंहिंजे अदालत सां हुन वटि 1000 रुपयो ॾियण वारो मथे पंहिंजो दिमाग़ में न सोचे, पर दिल उन जी ख़ुशि तॾहिं थींदी जॾहिं थोरो। इहो आहे एहसान। इनखे छा चइबो आहे? एहसान। अब ॾियो था तराज़ीअ में को सामान तोरे दुकानदार, बराबर बराबर तोरे त इहो अदालत आहे, पर थोरो उटल करे ॾे त इहो एहसान आहे। ॻाल्हि सम्झो था न? एहसान जा खोड़ मानाऊं आहिनि। इते तशरीह कयूं त हुजूर खां पुछूं साईं एहसान छा के चइबो आहे? अंताबुदुल्लाह कअन्नक तराह। ये वरी वॾी माना आहे त पूरी एहसान ते तकरीर थिए। ईताए ज़िल कुर्बा, रिश्तेदारनि खे ॾे, इन जो हुकुम आहे। हुजूर जन फरमायो रिश्तेदारनि खे ॾियो, इहो वॾो सवाब थवे, डबल सवाब थवे। हाणे छाजे करे डबल सवाब आहे? तो तूं रिश्तेदार खे जेॾो ॾींदे, ज़ाल मुड़ुस खे ॾींदी, मुड़ुस ज़ाल खे ॾींदो, जेॾो खाराईंदो, हिकिड़े ॾींहं तूं थोरो न ॾिनो ऐं कावड़ कई न, रिश्तेदार मञींदो ई कोन, ज़ाल बि न मञींदी, चवंदी तूं हमेशह मां सां ईअं हलियो आहे, कॾहिं तूं सिधो हलियो।
रिश्तेदार मनींदो ना है तो तुझो अजर वधंदो तो तुझो कम सजो रब जे ला हुयो हिन खां एवज़े वठण जो मामलो न हुयो बियो तो जो एहसान जी तारीफ कंदो यार मूंखे ॾिनो है पंहिंजो न कंदुई तो एवज़ो हेॾो न मिलंदो तोखे मथों